तोखे छा ॿुधायूं दोस्ती जा किस्सा। दोस्त असां पाण में आहियूं सच्चा। तोखे छा ॿुधायूं दोस्ती जा किस्सा। दोस्त असां पाण में आहियूं सच्चा। असीं वफ़ादार हूं कंदा बि प्यार हूं। असीं वफ़ादार हूं कंदा बि प्यार हूं। दोस्त मुंहिंजा ठही भला तोखे छा ॿुधायूं दोस्ती जा किस्सा। दोस्त असां पाण में आहियूं सच्चा। तोखे छा ॿुधायूं दोस्ती जा किस्सा। दोस्त असां पाण में आहियूं सच्चा। छा ॿुधायां तोखे दोस्तनि जा हवाला। दोस्त मुंहिंजा अथव सभई वफ़ादार। छा ॿुधायां तोखे दोस्तनि जा हवाला। दोस्त मुंहिंजा अथव सभई वफ़ादार। पाण में सच्चा यार हूं यार बि वफ़ादार हूं। पाण में सच्चा यार हूं यार बि वफ़ादार हूं। वफ़ादारी चए बि हुनखे सफ़ा। तोखे छा ॿुधायूं दोस्ती जा किस्सा। दोस्त असां पाण में आहियूं सच्चा। तोखे छा ॿुधायूं दोस्ती जा किस्सा। दोस्त असां पाण में आहियूं सच्चा। खुशखबरी डिजिटल ऑडियो रिकॉर्डिंग स्टूडियो। जीअं त असां वटि शादी मंगणी सालगिरह सुन्नत ऐं ॿियनि ख़ुशियुनि जे मौक़े ते पंहिंजे माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सेहरा लाॾा ठहिरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में। उन सां गॾोगॾु असां वटि बहितरीन शाइरी सां कलामनि जी बहितरीन रिकॉर्डिंग बि कई वेंदी आहे। वधीक राब्ते लाइ गुलज़ार अहमद मोबाइल नंबर 0335251785 असां हिक ॿिए सां गॾु हूंदा आहियूं। मुनाफ़िक तोखे छो लॻनि थियूं बायूं। असां हिक ॿिए सां गॾु हूंदा आहियूं। मुनाफ़िक तोखे छो लॻनि थियूं बायूं। दोस्त सभु सच्चा अथई ॾींदा सभु प्यार अथई। दोस्त सभु सच्चा अथई ॾींदा सभु प्यार अथई। आहियूं हिक ॿिए सां कठा। तोखे छा ॿुधायूं दोस्ती जा किस्सा। दोस्त असां पाण में आहियूं सच्चा। तोखे छा ॿुधायूं दोस्ती जा किस्सा। दोस्त असां पाण में आहियूं सच्चा। दोस्तनि जा किस्सा पियो थो ॻाए। अरबाब मोहम्मद अली तोखे थो ॿुधाए। चाचड़ दोस्तनि जा किस्सा पियो थो ॻाए। दोस्त वफ़ादार हूं कंदा पाण में प्यार हूं। दोस्त वफ़ादार हूं कंदा पाण में प्यार हूं। असीं पाण में गॾु आहियूं मिठा। तोखे छा ॿुधायूं दोस्ती जा किस्सा। दोस्त असां पाण में आहियूं सच्चा। तोखे छा ॿुधायूं दोस्ती जा किस्सा। दोस्त असां पाण में आहियूं सच्चा। असीं वफ़ादार हूं कंदा बि प्यार हूं। असीं वफ़ादार हूं कंदा बि प्यार हूं। दोस्त मुंहिंजा ठही भला तोखे छा ॿुधायूं दोस्ती जा किस्सा।
दोस्त असां पाण में आहियूं सच्चा, तोखे छा ॿुधायूं दोस्ती जा किस्सा। दोस्त असां पाण में आहियूं सच्चा।